सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन। सूह सब तो ते ख़त्म तुहें जो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुहें जो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुहें जो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुहें जो कसम। हिक झलक तुझे लखन जा होशन्या हिक झलक तुझे लखन जा होशन्या आलिमन विसरियो इल्म तुहीं जो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुहीं जो कसम। आलिमन विसरियो इल्म तुहीं जो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुहीं जो कसम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, अवं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम ऐं आऊं अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जीअं त इरशाद अॼु असां वटि 3 शहरनि जा उहे नात ख़्वाह मौजूदु आहिनि जेके तमामु घणा इम्तिहान पास करे हिते पहुता आहिनि, त तव्हां छा राय ॾींदा? बिल्कुलु, ऐं तमामु घणी ॾुखियाईअ सां पहुतल आहिनि छो त तमामु घणी उन्हनि महिनत कई। बिल्कुलु, ऐं माशाअल्लाह चवंदा आहिनि त महिनत रायगा न वेंदी आहे बिल्कुलु, ऐं महिनत जो फल ज़रूरु मिलंदो आहे। तव्हां महिनत कयो ख़ामोशी सां चुप चुपात में ऐं तव्हांजी कामयाबीअ जो गोड़ ज़मानो पाण कंदो। सो अॼु जेकी असांजी हिन महफ़िल में हिन बज़्म में मिठे मुर्सल जी सना ख़्वानी में जेके शामिल आहिनि उहे अल्लाह साईं कंदो अञा वधीक कामयाब थींदा। ऐं हिकिड़ो ई ॾाको आहे कामयाबीअ जो, अञा वधीक इलाही ॾाका उन्हनि खे सर करणा आहिनि, अञा वधीक इलाही ॾाका उन्हनि खे तय करणा आहिनि, पार करणा आहिनि। पर ॾाढो मज़ो अचे पियो। ऐं हैदराबाद नवाब शाह ऐं सखर खे पाण जो कढायो आहे ऐं समूरा सना ख़्वान जेकी पाण सिलेक्ट कयासीं उहे समूरा जिन वोट जिन मार्कुनि वसीले हिते पाण सां गॾु जेकी ॻंढिजी विया आहिनि मार्कुनि वसीले उहे शामिल आहिनि। पर कुझु दोस्तनि जा फौज़िया किन जा पेपर पिया ऐं किन खे किथे कंहिं ज़रूरी कम सां वञिणो आहे, हिकु ॿ जेकॾहिं खुटल आहे त असां पंहिंजे डायरेक्टर खे गुज़ारिश कंदासीं जिन जूं मार्कूं थोरी वधीक कयूं त उन्हनि खे हिन प्रोग्राम में एड कजे ऐं अॻिते हिन प्रोग्राम खे सुहिणे नमूने सां तरतीब खे अॻिते हलाए सघिजे। इहा वरी सलाह कयूं था थोरी देरि में। तव्हां इहो ॿुधायो तव्हांखे हिन रूह परवर महफ़िल में मज़ो अचे पियो? तमामु मज़ो अचे पियो ऐं सरकार जो ज़िक्र आहे, कीअं न मज़ो ईंदो। बिल्कुलु, ऐं सुकून मिले थो, हिकिड़ी रूहानी सुकून, बज़ाहिर रूहानी सुकून आहे। मिठे मुर्सल जी सना हुजे ऐं पोइ वाह न हुजे ऐं चपन ते मुर्क न हुजे ऐं चेहरे ते रौनक न हुजे, अखियुनि में नूर न हुजे, दिलि में सुकून न हुजे, सुभान अल्लाह, इहा त ॻाल्हि माना थी नथी सघे न। माशाअल्लाह जीअं तव्हां नात पढ़ी ॾाढी ख़ूबसूरत ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में हुन में जेके लफ़्ज़ हुया त मिठे मुर्सल जहिड़ो न कोई कॾहिं ॾिठो ऐं वाक़ई हक़ीक़त आहे, वाक़ई हक़ीक़त आहे, न को थियो आहे न ई को थींदो। बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं। अॼु असांजा जेकी मनायत सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहुतल आहिनि उन्हनि जी बि कचहरी ऐं उन्हनि जा बि ईअं खणी चऊं त वीचार ॿुधंदासीं ऐं जेकी उन्हनि नातूं अॼु यादि कयूं आहिनि अॼु प्रोग्राम में शामिल कंदा उहे ॿुधूं था। पर हाणे काॾे हलंदासीं पाण? जजिस जी तरफ़। बिल्कुलु सही था चओ, त पोइ अचो त जजनि सां पहिरियां कचहरी कयूं। इरफान समू साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम इरशाद भाउ, कीअं तबियतूं आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त मज़े में, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। वाह 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 वाह। भलीकार असां तव्हांखे चऊं था तव्हां सॼी सिंध खे ऐं प्लस असांजे जेके अदायतियूं हिन रूह परवर प्रोग्राम में आया आहिनि उन्हनि खे तव्हां वेलकम कयो ऐं असां सभु मिली करे असांजी नियाणी आहे फौज़िया खे प्लस तव्हां इरशाद खे वेलकम चऊं था। बिल्कुलु मथां साईं तव्हांखे भलीकार चऊं था
ऐं तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा आहियो, अॼु बि शामिल हूंदो। बाबा साईं कीअं आहियो, ठीकु आहियो न? सुभान अल्लाह। उजागो त न आहे इरशाद भाई? न उजागो न आहे, इंशाल्लाह सही आहियूं। जज़्बा जवान ऐं अव्हांजे ॻाल्हाइण में मज़ो बि अचे थो पियो। जेकी तव्हां ॻाल्हियूं कयो था पिया, इहे ॾाढियूं वणंदड़ ॻाल्हियूं आहिनि, सुहिणियूं सुठियूं ऐं साफ़ सुथरियूं ॻाल्हियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं जिन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत मिले थी। भलारो महीनो रमज़ान मुबारक जो महीनो, ॾाढो मज़ो अची वियो। वॾी महिरबानी मदर साईं, ख़ुशि आमदीद। लख लाइक़ हिन प्रोग्राम जे तवसु सां जेके बि दोस्त ॾिसनि पिया, मां चवंदो त सॼी दुनिया खे ख़ुशि आमदीद। बिल्कुलु सभिनी खे सलाम। ॾाढो सुहिणो प्रोग्राम वञे पियो, तव्हां जजनि जे तवसु सां बि ऐं नात ख़्वान जेकी आहिनि उहे बि तमामु सुठो कलाम पढ़नि पिया, तमामु घणी ज़बरदस्त मोट मिले पई। तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। ऐं फौज़िया पाण वरी अॼु ईअं कंदासीं त ॿिनि राउंडनि जो ई प्रोग्राम हूंदो, बल्कि अॼु हिकिड़ो एपिसोड न शुरू कंदासीं, हुन खां पोइ सुभाणे जो एपिसोड हूंदो। हुन खां पोइ जेकी असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी असां चूंडे खणी आया आहियूं, सो सभई ज़बरदस्त आहिनि, सभिनी जा आवाज़ ॾाढा ज़बरदस्त ऐं मस्तु कंदड़ आवाज़ आहिनि। सो इन्हनि मां बि हिकु हिकु माइनस थींदो रहंदो, उहो ॿिए एपिसोड में हिकिड़ो हुन मां कटिजी वेंदो, बाक़ी असां सां गॾु हूंदा ऐं आख़िरी राउंड ताईं केरु गॾु थो थिए इहा ख़बर। सो बहरहाल असीं भलीकार चऊं था सभिनी माना हितनि दोस्तनि खे जेकी हिते पहुतल आहिनि, सभिनी जा नाला कहिड़ा कहिड़ा खणा, तमामु घणा दोस्त पहुतल आहिनि। सभ खां पहिरियां हिकिड़े दोस्त खे घुराए वठो, सॾाए वठो ऐं मिठे मुर्सल जी सना ख़्वानी सां प्रोग्राम जो ख़ूबसूरत आगाज़ कयो ऐं हुन खां पोइ जजिस पंहिंजा कमेंट ॾींदा, पाण प्रोग्राम में तरतीब खे अॻिते वधाईंदासीं। बिल्कुलु सभ खां पहिरियां आऊं गुज़ारिश कयां थो अॼोके प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ग़ुलाम नबी साहिब खे। अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं, अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं, असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल वा, अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं। इस्म अरशद अहमद मुहम्मद ज़मीन ते, रखिया रब 99 नाला मुहम्मद यमीन ते। इस्म अरशद अहमद मुहम्मद ज़मीन ते, रखिया रब 99 नाला मुहम्मद यमीन ते। अदब करत ए बछड़नी इस्म आशिकन में गणनी, अदब करत ए बछड़नी इस्म आशिकन में गणनी, बिना इश्क मुस्तफा दे जिंदगी फजूल वा, अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं, अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं, असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल वा, अगर जे गरीब आहियूं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जो उहो रूह परवर प्रोग्राम जंहिंमें सॼी सिंध खां असांजूं न्याणियूं असांजा अदा कही करे आया आहिनि ऐं अॼु उन्हनि जा ई फाइनल मुक़ाबिला थी रहिया आहिनि। मां पंहिंजे हिन अदे खे सभ खां पहिरियों त जस सुञां थो त जेको जंहिं पुख़्तगीअ सां मतिलबु अंतरो तव्हां खां वेंदे वेंदे तव्हां उन अंतरे खे कंट्रोल कयो आहे, तव्हां जस लहणी तव्हांखे पूरो अंदाज़ो आहे त सुर कीअं लॻाइजे, मथे कीअं वञिजे। अलाह से तव्हांखे हयाती ॾे, तव्हांजी तमामु सुहिणो मुंहिंजे आका जो शान तव्हां बयानु कयो आहे। मुंहिंजा मिठड़ा तव्हां वटि, तव्हांजे लाइ मूं वटि 8 मार्क इरफान साहिब तरफ़ां साईं तव्हांखे मिलियूं आहिनि। ऐं मखणो फ़कीर साईं छा पियो फरमाए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह। ही नात ख़ाननि जा मुक़ाबला जेको असां प्रोग्राम हलाए रहिया आहियूं, इन में असांजे प्यारे दोस्त हाफ़िज़ साहब ग़ुलाम नबी साहब नात पढ़ी, तमामु सुठी सुहिणी, ॾाढो मज़ो अची वियो। मां हाफ़िज़ साहब खे पंहिंजे तरफ़ां 8 मार्कूं ॾियां। वाह साईं वाह, 8 मार्कूं मखणे फ़कीर साईं तरफ़ां तव्हांखे मिली वयूं। जी मज़र साहब तव्हां ॿुधायो।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाफ़िज़ ग़ुलाम नबी साहब खे भलीकार बि चइजे थो। ऐं निहायत सुलक्षणो माशाल्लाह पढ़ियल लिखियल नौजवान ऐं निहायत अक़ीदत एहतराम ऐं ताक़त सां पढ़नि था। अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे। हाफ़िज़ साहब ॾाढो सुठो तव्हां पढ़ियो आहे, पर तव्हांजी जेका पिच ऐं सुर आहे उहो थोरो मथे थी वियो हो, इन करे मिसरा में अंतरे में तव्हांखे ॾुखियाई पई थी। ऐं बाक़ी तव्हांखे वरी जस हुजे त तव्हां उनखे संभाले वियो। तव्हांजी आवाज़ जेका फाटी कान, ऐं तव्हां उनखे कवर करे वरी हेठि अची विया आहियो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा अक़ुलमंदी जी ॻाल्हि आहे। बर वक़्तु फ़ैसिलो जेका परफॉर्मेंस हूंदी आहे उन में बर वक़्तु फ़ैसिलो कबो आहे। माण्हू पढ़ंदो बि वेंदो आहे ऐं ध्यानु बि रखंदो आहे त मां केॾांहुं थो वञा, मूंखे हाणे छा करिणो आहे। ऐं मां तव्हांखे हिन बहरहाल इहा सुठी परफॉर्मेंस हुई, तव्हांखे 8 मार्क्स ॾिजनि। ऐं हाणे फौज़िया कंहिंखे था सॾायो? सेकंड असां सां गॾु मौजूदु आहिनि नात ख़्वां शाइस्ता। शाइस्ता शाइस्ता खे घुराईंदासीं हाणे। जी शाइस्ता। हसीन ज़्यादा हबीब आहे सानी संदस ॿियो दिसान जग में सजण जो रुतबो अजीब आहे हसीन ॿिया भी हज़ार लेक हसीन ज़्यादा हबीब आहे माण्हू ॾिसण सां मस्तान थी पिया हुज़ूर जन ते हैरान थी पिया माण्हू ॾिसण सां मस्तान थी पिया हुज़ूर जन ते हैरान थी पिया जियारियूं जानिब हज़ार दिलियूं अहिड़ो असांजो तबीब आहे हसीन ॿिया भी हज़ार लेक हसीन ज़्यादा हबीब आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह, तमाम सुभान प्यारी अल्लाह। आवाज़ है शाइस्ता में। शाइस्ता जी पर अॼु हिकु परफॉर्मेंस चेंजिंग नज़र आई है। शाइस्ता जी आवाज़ में हो जोश जज्बो नज़र ना आयो आहे मूंखे। तव्हांखे नज़र न आयो आहे न? बिल्कुलु। ऐं स्केल में भी चेंजिंग वो जोश ऐं जज़्बो ॾिसूं त जजनि ॾिठो आहे या न बिल्कुलु। ॾिठो आहे? जजिस छा चवंदा? जी बदर साईं सभ खां पहिरियां तव्हां ॾे वधूं था। शाइस्ता असांजी तमामु होनहार ऐं तमामु हिकिड़ा जीअं एनर्जेटिक क़िस्म जो ॿारु आहे, बिल्कुलु कंटेस्टेंट आहे। असां लाइ सभई ॿार आहिनि, तव्हां सम्झो था। सही हैदराबाद खां टूवर्ड्स हिते ताईं माशाल्लाह तमामु हिमत सां ॾींहुं राति हिननि महिनत कई आहे। विश यू ऑल द बेस्ट। ॾाढी सुठी तव्हां नात पढ़ी आहे। हिकिड़ी जाइ ते मिसरा में थोरी ख़राबी थी पई आहे। मिसरा जी जेका पिच हुई उहा आस्थाई थल जी पिच खां डिफरेंस हो, हुन में हू मुख़्तलिफ़ हुई। ला 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 ना रा ला ला रा ना रा ही थोरो डिफरेंस थियो ऐं इन करे थोरो मिड़ई नुक़सानु थींदो, थोरो नुक़सानु थींदो। तव्हांखे मुंहिंजी ख़्वाहिश हुई त वधीक मार्क्स ॾिजनि जीअं आस्ताई आई आहे। कलाम ॾाढो सुठो, तव्हां कलाम जो इंतिखाब निहायत हसीन आहे, पर हीउ जेको थियो आहे मसइलो, इन जे करे मां तव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां। मैदान में बि कंधु खणी अचिबो आहे। ज़िंदगी मौत अलाह जे वस में आहे। जेका ज़िंदगी आहे सा आहे, जेको थियणो आहे सो थियणो आहे। माण्हू पंहिंजे पाण खे मल्हाए। मदाहे मुस्तफ़ा, 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 मदा
मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। शाइस्ता अल्हम्दुलिल्लाह पुटा मां सुठी नात पढ़ी आहे, पर अॻु जी भेट में हिन नात जी उहा क्वालिटी न रही आहे। ऐं पोइ बि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला अव्हां खे शाल हिन में वधीक शौक़ अता फरमाए, कामयाबी कामरानी नसीब करे नात पढ़ण में। मां पंहिंजी तरफ़ां अव्हां खे 6 मार्क्स ॾियां। 6 मार्कूं मखणी फ़कीर तरफ़ां तव्हांखे मिली वियूं। इरफान समो साहिब छा पियो फरमाए साईं? शाइस्ता तमामु सुठे तरीक़े सां हिन मदाह मुस्तफ़ा में पंहिंजो नातख़्वानी करे रही हुई, लेकिन अॼु जी परफॉर्मेंस तमामु हिकिड़ी पुअर परफॉर्मेंस शाइस्ता थी हुई ऐं उहो पूरो जेको ध्यानु तूं जहिड़े तरीक़े सां पढ़ंदी आहे बच्चा, अॼु उन तरीक़े सां न। बेसिकली तुंहिंजो स्केल ॾाढो मथे आहे। जेकॾहिं स्टार्ट में ई तूं अस्ताई जो थोरो थोरो मथे रखी करे पढ़िया त तव्हांखे अॻे तकलीफ़ न अची वञे। बहरहाल मिस्टेक ई आहे मुंहिंजा बच्चा, ऐं ॾाढो सुठो शौक़ु आहे तव्हांजो। मां तव्हांखे पुट छो जो मिसरे जो सुर चेंज थियण खां पोइ तव्हां आख़िर ताईं सुर सां निभाउ न करे सघे। 6 मार्कूं इरफान समे साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। अदी शाइस्ता तव्हां पंहिंजी जाइ ते वियो ऐं ॿिए राउंड में तव्हांजो फ़ैसिलो थींदो त तव्हां हिते असां सां गॾु हूंदो या न हूंदो। फौज़िया हाणे जंहिं माना हिते दोस्त कयां सरींदुसि, तमामु सुठो सनाख़्वान आहे ऐं तमामु सुठी नात पढ़े थो। असांजे जजनि जॾहिं ॿुधो हुयो त उनखे तमामु घणो फीडबैक ॾिनो हुयऊं, तमामु सुठी वोट ॾिनी। अॼु असांजे प्रोग्राम जो एज़ाज़ी महिमान बि आहे ऐं मोहतरम साईं तारिक हुसैनी साहिब असां सां गॾु आहे। त साईं खे गुज़ारिश कंदासीं त नात बहुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईं। घड़ी तरसो इते को जो मुझो ही ख़त खयो वञिजो, ॾुखायल जो ॾिनल न्यापो, मदीने में ॾयूं वञिजो, घड़ी तरसो इते को जो कयां छा बस यहाँ काबू, वरी व्या कोट किसे मत जा, ओ ॾुखायल जी सदा पल पल, ओ ॾुखायल जी सदा पल पल, संभाली दियूं पयूं वञिजो, घड़ी तरसो इते कूंजो, मुझो ही ख़त खयो वञिजो, ॾुखायल जो ॾिनल न्यापो, मदीने में ॾयूं वञिजो, घड़ी तरसो इते कूंजो। वाह साईं तारिक साहिब, जज़ाकल्लाह। घड़ी तरसो ऐं तव्हां बि घड़ी तरसो, तव्हांखे भला असां पंहिंजा कमेंट बि ॾियूं ऐं मार्कूं बि ॾियूं। मोज़िज़ जज असांजा साईं तारिक हुसैनी जी साईं, बग़ैर कंहिं झिझक जे तव्हां जहिड़े तरीक़े सना मुंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे रहिया आहियो। जी साईं। सो कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके डायरेक्ट वञी दिलि ते असरु कंदा आहिनि, ऐं उन्हनि सां गॾोगॾु जॾहिं वरी उन्हनि सां गॾु जेके लफ़्ज़नि जी जेका माल्हा पोयल हुजे उहा मुंहिंजे आका जे शान में बयानु कयल हुजे त उनजो त वरी को मिसाल ई कोन थो मिले। तमामु सुहिणो तख़य्युल तव्हां चूंडियो आहे त घड़ी तरसो हिते गूंजूं। सो तमामु सुहिणो जेको आहे हिकिड़ो अंदर जो पैगाम, अंदर जी हिकिड़ी उकीर मुंहिंजे आका जे शान में तव्हां बयानु कई। लाज़मी आहे मुसलसल तव्हां मुक़ाबलनि में हली रहिया आहियो, ट्रेवलिंग बि आहे, सफ़र बि आहे, असरु गलो करे थो, इंसान जो गलो आहे, ऐं तव्हां जहिड़ा नाज़ुक मिज़ाज माण्हू जॾहिं हुजनि त उहो असरु आहे। लेकिन मां तव्हांखे मार्कूं ॾियां थो साईं तारिक साईं, मूं वटि तव्हांजे लाइ 8
8 मार्कूं। 8 मार्कूं साईं। महिरबानी साईं। इरफान समीर साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। मखणो फ़क़ीर असां सां गॾु। मखणा साईं छा चवणु चाहींदो? तारिक साहब तमामु सुठी नात पढ़ी आहे, जी साईं। ॾाढो मज़ो अची वियो। महिरबानी। पर पहिरियों जी भेट में मां सम्झां थो त नात खान थोरो माना पोइ हिते अचनि था अॼु पिया। मज़ो न आहे उहो। हा, बिल्कुलु। अॼु असांखे मज़ो नथा ॾियनि, पोइ अलाए असां में मज़ो न आहे, अलाए उन्हनि में मज़ो न आहे, ख़बर नथी पए। बिल्कुलु सही। बहरहाल हुज़ूर जी तारीफ़ आहे, मदीने वारे मिठे मुर्सल जी तारीफ़ आहे, उन में त मज़ो ई मज़ो आहे। इहा सभु ॻाल्हि असांजी पंहिंजी आहे। उनजे बावजूद बि मां तारिक हुसैन खे 8 मार्क्स ॾियां। वाह साईं, वाह। तारिक साहिब 8 मार्कूं मखणे फ़क़ीर बि तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मज़र साहिब। मोहम्मद तारिक हुसैनी साईं, जी साईं। निहायत हसीन नात, निहायत सुठो अंदाज़। जी साईं। हिकिड़ी सिट वरी चइजो, ॾुखायल जी सदा पल पल। ओ ॾुखायल जी सदा पल पल। बस हाणे ही जेका सिट आहे हिन में लहर अचे पई। तव्हांजी जेका थ्रू आउट परफॉर्मेंस हैदराबाद खां तव्हां यकीन कंदा त असांखे तव्हांजा हर जेके ज़ाविया आहिनि, हर रंग आहिनि, उहे असांजे दिलि में बि आहिनि, अखियुनि में बि आहिनि, ज़हनुनि में बि आहिनि। महिरबानी। बाक़ाइदा असांखे यादि आहिनि, बरज़बान आहिनि। महिरबानी। त उहा जेका स्पार्क शाइनिंग, उहा जेका ॻाल्हि आहे, हीअ लॻे थो ही नात हिन ते तव्हांजो एतिरी प्रैक्टिस न थियल आहे। जी बिल्कुलु हीउ हेठो पोर्शन जेको आहे न सफ़ा माना इहो कचो पियो वञे। बिल्कुलु। ऐं तव्हां माशाल्लाह तव्हांजी आवाज़ वॾी मार वारी आहे, बाक़ाइदा महिरबानी। जीअं न का शइ वञी हिट कंदी आहे। जी साईं। अलाह साईं अव्हांखे इहो बहितरीन क़िस्म जो तोहफ़ो ॾिनो आहे। आमीन। हीउ जेको पोर्शन आहे न हेठियों इहो थोरो कचो पियो अचे। जी साईं। ऐं हाणे बि मां ज़ाहिर आहे असां अव्हांजी हर जेका जुंबिश आहे उन ते निहायत असांजी निगाह आहे। महिरबानी। त कोशिशि इहा आहे त कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी न थिए। महिरबानी साईं। अव्हां सभई असांजा साईं आहियो, बिल्कुलु। असां सभई अव्हां सभई असांजे अखियुनि ते आहियो। महिरबानी साईं। त मां हिन हवाले सां तव्हांखे ॾींदुसि, सोच में तव्हां विझी छॾियो आहे असां सभिनी खे। 8 मार्क्स सां वाह साईं, वाह। 8 मार्कूं महिरबानी साईं। ऐं टिनी जजनि तरफ़ां 8 मार्कूं तव्हांखे साईं मिलियूं आहिनि। भागवंद आहियो माशाल्लाह। सो ॾाढो सुठो प्रोग्राम नशो थिए पियो। फौजिया ऐं तारिक साहिब पंहिंजे तरीक़े सां, पंहिंजे ज़बरदस्त आवाज़ सां असां सभिनी जूं दिलियूं मुनवर कयूं मिठे मुर्सल जी सना सां। सो हाणे हिन वक़्तु हिन लम्हे कंहिंखे घुरायो पिया फौजिया? हाणे असां घुराईंदासीं नरगिस खे। आमिना जो लाल मुस्तफ़ा, 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 আহিল পাল মুস্তফা, আহিল পাল মুস্তফা, आमिना जो लाल मुस्तफा। जंहिं जे शान में सॼो क़ुरान, 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 अहिड़ो ख़ुशख़िसाल मुस्तफ़ा, अहिड़ो ख़ुशख़िसाल मुस्तफ़ा, आमिना जो लाल मुस्तफ़ा, আহিল पाल मुस्तफ़ा। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। आमिना जो लाल मुस्तफ़ा अदी नरगिस जी या परफॉर्मेंस नात पाक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पंहिंजो अदड़ी नरगिस, कल्ह तव्हांजी परफॉर्मेंस लाजवाब हुई, जंहिंजे करे अव्हांजी चूंड थी। असां बि गुज़ारिश कईसीं
इरशाद साईं खे, डायरेक्टर साहब खे, इमरान साहब खे, ऐं पोइ गॾियल इहो फ़ैसिलो हो तव्हांखे जंप सीट ते रखूं था ऐं खणी था अचूं, उहो फ़ैसिलो बिल्कुलु ठीकु हो। अॼु मिड़ी तव्हां थोरा डल पिया लॻो। आस्ताई जेका हुई हुनजी वराणी में जेको सुर हो उहो उहो सुर थोरो तब्दील थी वियो, उन में थोरो फेरो अची वियो। ॿियो वरी अंतरे में जेका छिक हुई उहा नामुकमिल रहिजी वई। अंतरो चइजो, थोरो मिसरा चइजो, हिनजी थोरो ज़ोर सां। बाबा ढिजो न, हीअ तव्हांजो पंहिंजो इहो पंहिंजो सिंध आहे, पंहिंजो प्रोग्राम आहे, पंहिंजा दोस्त आहिनि, पंहिंजा भाइर आहिनि, पंहिंजा माण्हू आहिनि। ढिजनि जी हाराइण ऐं खटण इहो को वॾो मसइलो ई न आहे। मेन मसइलो छा हूंदो आहे जो माण्हू जो मैदान ते अचणु। सही, वो शान सलामत रहती है, ये जान तो आनी जानी है। उहो जेका शान सां जेको माण्हू मक़तल जे हले थो न, कंध खणी, मैदान में बि कंध खणी अचिबो आहे। ज़िंदगी मौत अलाह जे वस में आहे, जेका ज़िंदगी आहे सा आहे, जेको थियणो आहे सो थियणो आहे। माण्हू पंहिंजे पाण खे मल्हाए। बिस्मिल्लाह बाबा। जंहिंजे शान में सॼो क़ुरान, जंहिंजे शान में सॼो क़ुरान, जंहिंजे शान में सॼो, जंहिंजे शान में जंहिंजे शान में सॼो क़ुरान। ही जेका मथे जेका छिक आहे न, उहा जेसिताईं मुकमिल न थींदी, सुर न लॻंदो, असर न ईंदो। सुर सां असर ईंदो आहे, पैथाज़ ईंदो आहे, सोज़ ईंदो आहे, गुदाज़ ईंदो आहे। ठीकु आहे बाबा। इहे जेके लफ़्ज़ आहिनि न, असां म्यूज़िकल टर्मिनोलॉजी में चवंदा आहियूं त लफ़्ज़ जो पेट भरणु, लफ़्ज़ जो पेट भरणु, सुर जो पेट भरणु, लफ़्ज़ सां ऐं लफ़्ज़ जो पेट भरणु सुर सां। ही बाबा जेसिताईं मुकमिल न थींदो तेसिताईं उहा शइ जेका सर्किल आहे उहो नामुकमिल थो रहे। तव्हांजा लख कुर्ब, गॉड ब्लेस यू। तव्हां लाइ 7 मार्क्स आहिनि। 7 मार्कूं मज़हर हुसैन मुस्तफ़ा तव्हांखे क़बूल पवन। मखणो फ़कीर। दीनगस तमामु सुठी तव्हां नात पढ़ी आहे। मूंखे लॻे थो तव्हां महफ़िल मीला जूं महफ़िल बि कंदा आहियो। जी सर। हा, पर हिन महिल ही मसइलो आहे मुक़ाबले जो, हिन में थी वेंदो आहे ईअं। उहा तव्हांजी ख़बर पई त अवां में केतिरी होशियारी आहे ऐं केतिरो नात पढ़ण जो टैलेंट आहे, बाक़ाइदे आहे। हिन महिल थोरो मसइलो थी वियो आहे, पर उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला अवां कोशिशि कंदो, पंहिंजी ज़रूरु कामयाबी माणींदो। मां पंहिंजे तरफ़ां अवां खे 6 मार्क्स ॾियां। 6 मार्कूं मखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। इरफान समूह साहिब छा पियो चए? नरगिस बाबा, सभ खां पहिरियां त तव्हां त पंहिंजी परफॉर्मेंस कई। हिकिड़ी ॻाल्हि मां करणु हिते ज़रूरी सम्झां थो त जेकॾहिं सिर्फ़ु मुक़ाबिले जी आस सभई रखी वेठा आहियो त हितां कामयाबु थी करे वञिणो आहे, त पोइ तव्हां सभिनी जी परफॉर्मेंस अहिड़ी रहंदी। ऐं अगरि तव्हांजी हाज़िरी उन आकाए दो जहां जे इश्क लाइ आया हो, अॼु जो हिते वेठल या जाकोला को तव्हां निकिता आहियो, ताकोला को हर पल अगरि उन मालिक जे हाज़िरी में, उन जे दरबार में ड्यूटी सम्झंदव, त मां सम्झां थो त तव्हांजी जेका परफॉर्मेंस आहे उहा वीक न थींदी। बाक़ी हाणे ॾाढो कल्ह हेतिरो मार्कूं थियूं, अॼु हेतिरियूं थियूं, त पोइ ज़रूरु हिन खां बि वधीक पुअर परफॉर्मेंस थींदी। ॾाढो सुठो नरगिस तूं पुट पढ़ंदी आहे ऐं कल्ह बि तो ॾाढो सुठो पढ़ियो। अॼु जी परफॉर्मेंस तमामु कमज़ोर सुर लॻा, सुर क़ाइमु न रही सघिया। स्टार्ट जी पहिरीं लाइन खां वठी जेको आख़िर में मुस्तफ़ा जो लफ़्ज़ पियो अचे, तमामु सुर बिखरनि पिया उतरे। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी भेण तोखे 5 मार्कूं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। ॿियो राउंड तव्हांजे लाइ तमामु घणो क़ीमती आहे, उन राउंड में तव्हां ख़्यालु कजो, न त तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो न बि थी सघो था। वॾी महिरबानी भेण नरगिस, तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो आहियो। फ़िलहाल वकार नूर साहिब खे गुज़ारिश आहे त उहो अचनि। साईं लतीफ़ सरकार फरमाए थो, अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। सो मूंखे त हाणे ख़तरो थी बीठो आहे इरशाद मां। मोहम्मद जीज़ा, मोहम्मद जीज़ा। हाणे या त हीअं हुजे या हूअं हुजे हा, पर इहे ॿई शयूं न हुयूं।
मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। या नबी या नबी लजपाल नबी जहिड़ो को सरताज न थियो आ। लजपाल नबी जहिड़ो को सरताज न थियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कंहिंखे बि ईअं अर्श ते महराज न थियो आ। लजपाल नबी जहिड़ो को सरताज न थियो आ। सरकार जे दामन में जेको चंबड़ी पयो आ। सरकार जे दामन में जेको चंबड़ी पयो आ। दुनिया जे दरन ते उहो मोहताज न थियो आ। लजपाल नबी जहिड़ो ॿियो सरताज न थियो आ। लजपाल नबी जहिड़ो ॿियो सरताज न थियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कानूर साहब जज़ाकल्लाह, जज़ाकल्लाह। माशाल्लाह जजन जा जेकी तासुरात मूं नोट कया आहिनि उन मां लॻे थो त कुझु सुठो ई थियण वारो आहे। बिल्कुलु। सो इरफान समू साहिब छा पियो फरमाए? बिस्मिल्लाह साईं। साईं लतीफ़ सरकार फरमाए थो अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। सो मूंखे त हाणे ख़तरो थी बीठो आहे इरशाद मां त असां जो जेको सस्पेंस आहे उनखे तव्हां टोड़े छॾियो था। ऐं हिकु त तव्हांखे चेहरा शनासी बि आहे, असांजे चेहरे मां फीलिंग्स मां सम्झी वञो त असां ख़ुशि थिया आहियूं या असां मायूस थिया आहियूं। चेहरे मां साईं तासुरात बहरहाल एतिरो त असर पियो असांजे सफ़र करण में त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई। हाँ बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। सलामत हुजो। माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह ज़िंदगी ॾे तव्हां ॿिन्हिनि खे। तव्हां ॿई असांजा शहज़ादा आहियो, मुंहिंजी न्याणी आहे, तूं मुंहिंजो भाउ मिठड़ो। वकार नूर, तुंहिंजो आवाज़ में हिकिड़ी अहिड़ी शाइस्तगी आहे, हिकिड़ी अहिड़ी तुंहिंजे वॉइस में पाकीज़गी आहे जेका बाय बर्थ ईंदी आहे। मूंसां अक्सर माण्हू इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि त इरफान जो गुफ़्तगू कुझु अलॻि हूंदी आहे। उहा इन जे लाइ बि अलॻि हूंदी आहे त मां चवंदो आहियां त दुनिया जो कोई बि फ़न उहो कंहिंजी मीरास न आहे। ज़ात ते ॾात न आहे। ज़ात ते ॾात कान्हे का। ही किर्त विद्या आहे। ही जेको कंदो जेतिरो कंदो भले उहो सॼी ज़िंदगी जीअं हा बि न कई हुजे, रब उन ते अगरि राज़ी थी पवे त उनखे अहिड़ी आवाज़ जी दौलत सां मालामाल करे। छो त बेसिकली आवाज़ अलाह ॾींदो आहे। दुनिया में जेको सिखबो आहे उहे राग रागड़ियूं ऐं प्लस उन्हनि जो थोरो डाउन सिखबो आहे। तव्हांखे अलाह जे तरफ़ां जेका ॾात मिलियल आहे उहो मां सम्झां थो त मख़सूस इन मुंहिंजे आका जे शान जे लाइ आहे ऐं अलाह जे वहदानियत जे लाइ आहे। तमामु सुहिणो पढ़ी थो मां तुंहिंजे आवाज़ ते। सभु मुंहिंजियूं न्याणियूं मुंहिंजियूं बच्चा आहिनि, मुंहिंजियूं भेणूं आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, लेकिन बाय गॉड मां चवां थो त मां तुंहिंजे आवाज़ जो वाक़ई आशिक़ आहियां। अलाह तोखे सलामत रखे। तमामु सुहिणो पढ़ियो आहे। तो स्टार जी अस्ताई में थोरा सुर डिस्टर्ब थिया, उहो असां ज़ाती तौर ते सम्झूं था त जेका फिज़िकली कंडीशन छा आहे तव्हां सभिनी जी। सो मां तोखे कमेंट्स ॾियां मुंहिंजा बाबा साईं। 8 मार्कूं साईं इरफान समय साहिब तरफ़ां। मखणो फ़कीर बकार प्यारा जी साईं। तमामु सुहिणी ऐं सुठी नात पढ़ी आहे। उन लाइ असांजे भाउ इरफान साईं वज़ाहत करे तोखे ॿुधायो। असांजी बि दुआ अव्हां सां गॾु आहे। अलाह ताला अव्हां खे शार कामयाबी कामरानी नसीब करे। मां पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां। 8 मार्कूं साईं मखणे सर साहब तरफ़ां। मज़हर हुसैन साहिब जा वीचार ॿुधूं भला। जी मदर वकार मां शुरू खां चवंदो पियो अचां, इरफान साईं बि सहमत था कनि, साईं मखणा साईं बि। अव्हां जो आवाज़ सचपच अलाह साईं जी नेमत आहे। साईं महिरबानी। इन ते थोरी महिनत कंदा त तमामु वधीक रिज़ल्ट मिलंदो। कुझु शयूं अलाह साईं पारां हूंदियूं आहिनि ऐं उहे अची वेंदियूं आहिनि ज़मीन ते, पोइ रुॻो उन्हनि खे पॉलिश कबो आहे, पैदा न थींदियूं आहिनि। उहो अलाह साईं पारां थींदो आहे सभु सिस्टम। अव्हां जो आवाज़ प्लेबैक लाइ लाजवाब आहे। आवाज़ खे बैलेंस करण लाइ सालनि जा साल लॻंदा आहिनि, पर अव्हां जो आवाज़ बैलेंस आहे
इंजीनियर बि आहियो माशाल्लाह, पढ़ो बि पिया, CSS बि कयो पिया, जीअं मां सभिनी खे इंटरव्यू कयो आहे, गॉड ब्लेस यू। ऐं मां निहायत सुठी उमेद थो रखां ईंदड़ राउंड्स में बि तव्हां लाइ। मां हिन हिते ई चवंदुसि अदी नरगिस खे बि ऐं सभई जेके दोस्त आया आहिनि त ईंदड़ राउंड बि अञा तव्हांजो आहे, वरी टियों राउंड्स बि आहे, त 4 राउंड्स आहिनि। त हुन में जे तव्हां महिनत कंदा, संभाले पढ़ंदा, पंहिंजे पाण खे कंपोज़ करे ध्यान सां, इहो जेका परफॉर्मेंस थिए थी, नात हुजे का बि ॿी शइ हुजे, मूं पंहिंजे उस्ताद पंहिंजे बाबा खां पुछियो, उस्ताद न्याज़ हुसैन खां, जेको वॾा मौसीकार हुआ सिंध जा, मूं चयो बाबा सुठो रागी केरु हूंदो आहे, सुठो परफॉर्मर केरु हूंदो आहे, उन लाइ छा कजे? त बाबा चयो त 5 मिंटनि जो ध्यानु, 5 मिंटनि जी अटेंशन, दिल, ध्यानु, जिस्म, हर शइ हिकिड़ी जाइ ते मरकूज़ हुजे 5 मिंटनि में। ऐं उहो 5 मिंट बसि। असांजा सुठा सुठा वॾा वॾा आर्टिस्ट जेके थिया आहिनि, असां बि उन्हनि जे नक्शे क़दम ते रहियासीं। असांजो तालुक़ु रेडियो पाकिस्तान सां आहे, त रेडियो वॉज एंड रेडियो इज़ द मोस्ट डिफिकल्ट मीडियम। रेडियो तां जेके कामयाबु थिया उहे दुनिया में कामयाबु आहिनि। बिल्कुलु सही था चओ। जेके रेडियो में कामयाबु थिया उहे दुनिया में कामयाबु आहिनि। त अला साईं मूंखे इहो बहितरीनु हिकिड़ो नायाब क़िस्म जो तोहफ़ो ॾिनो आहे, हिन जी संभाल कजो। ईंदड़ जेको आहे राउंड, हुन में अञा वधीक महिनत करे अचिजो, असां उमेद था रखूं। अला साईं तव्हांजो हामिया नासिर आहे। मुंहिंजी तरफ़ां 8 मार्क्स तव्हांखे। 8 मार्कूं मज़र हुसैन तरफ़ां साईं, 8 मार्कूं सभिनी जजनि तव्हांखे ॾिनियूं आहिनि। वकार साईं तव्हांजो वकार बुलंद हुजे, असां तव्हांजे लाइ दुआ कयूं था। वकार नूर जी ॾाढी ज़बरदस्त, शानदार ऐं बाक़ाइदा ईअं जज़्बे जोश वारी परफॉर्मेंस आहे। बिल्कुलु। ऐं वकार नूर खां पोइ भला शबनम नूर खे घुरायूं। बिल्कुलु शबनम नूर। हल्के खुदा नहाजे मोहम्मद जी ज़ात खे, खल्के खुदा नहाजे मोहम्मद जी ज़ात खे, जोड़े हा पोए कॾहिं बि न हिन कायनात खे, जोड़े हा पोए कॾहिं बि न हिन कायनात खे। गुरआन आगे उसवाए हसना जो आईनो, गुरआन आगे उसवाए हसना जो आईनो, ॾिसणो हुजे हुज़ूर जी जेकर सिफ़ात खे, ॾिसणो हुजे हुज़ूर जी जेकर सिफ़ात खे, खल्के खुदा नहाजे मोहम्मद जी ज़ात खे, जोड़े हा पोए कॾहिं बि न हिन कायनात खे, जोड़े हा पोए कॾहिं बि न हिन कायनात खे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मन मोहींदड़ आवाज़ आहे, तमामु प्यारो आवाज़, दिलनि ते मंड हणण वारो आवाज़ आहे शबनम नूर जो। सो मदर साईं छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। शबनम नूर असांजी तमामु हिकिड़ी होनहार ऐं मुंहिंजो त तमामु ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि असांजा जेके ब्लाइंड दोस्त आहिनि उन्हनि सां रहियो आहे। मूंखे त हिननि जा जेके ख़सलतूं आहिनि, ख़ासियतूं आहिनि, उहे तमामु घणियूं ख़बर आहिनि। सही।
शबनम नूर खां असां हिन खां जेका इहा परफॉर्मेंस हिन ॾिनी आहे हिन खां वधीक असां एक्सपेक्ट पिया कयूं, पर मुसलसल असां सां गॾु हलण जे करे रिकॉर्डिंग ऐं देरि जागण ऐं ॿियूं फटीक्स, बादरेशन, इंतज़ार, इहे सभई कुझु मिलाए घणो कुझु ठहे थो। त ज़ाहिर शबनम बि इंसानु आहिनि ऐं माण्हू असरु वठे थो, फिज़िकली बि, मेंटली बि, साइकोलॉजिकल बि। आस्ताईअ में थोरो फ्ला हो, जंप हो, जेका उहा ही सुर जेको आहे तव्हां जेको घुमे थो इहो न अची सघियो। मोहम्मद जीज़ा मोहम्मद जीज़ा, हाणे या त हीअं हुजे या हूअं हुजे हा, पर इहे ॿई शयूं न हुयूं। मोहम्मद जी ज़ात खे, हाणे हीउ जेको आहे न हेठियों पोर्शन बाबा हीउ सफ़ा कचो आयो ऐं महसूसु थियो पियो शदीद मूंखे ख़ासि करे। ॿियनि दोस्तनि खां हाणे पुछंदासीं त हिन में तव्हांजी प्रैक्टिस हिन नात में घटि हुई या न हुई? हा बाबा ईअं हो न, त इन करे इहो थोरो मिड़ई इहो नुक़सानु थींदो। मां तव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां। शबनम नूर तुंहिंजे आवाज़ में माग में बि चई चुका आहियां, जादू आहे ऐं उहो अहिड़ो जादू आहे जॾहिं तव्हां बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात या सरकार जो इस्म खणो था या संदसि तारीफ़ कयो था, असां सभिनी जो ध्यानु मदीने छिकिजी वेंदो आहे। एॾो अव्हांजे आवाज़ में तासुर आहे ऐं इहो साम्हूं अक्स अची थो वञे। अल्लाह ताला अव्हांखे शाल हमेशह कामयाब करे ऐं अव्हां पंहिंजी महिनत जारी सारी रखो। वाकई उस्ताद मदर साहब सही चयो त अव्हांजी थोरी इन में प्रेस घटि थी आहे नात में, पर हुनजे बावजूदि बि मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 ॾियां थो। 8 मार्कूं मखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। इरफान समूह साहिब छा चवणु चाहींदो? शबनम नूर बच्चा, इन में को शक न आहे त कुझु आवाज़ मख़सूस कंहिं इस्म लाइ तक़रीर कया वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। तव्हांजो आवाज़ इन में को शक न आहे। त जहिड़े तरीक़े सां ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हांजे मुंहं मां तव्हांजे सुरनि में ढली करे जेको लफ़्ज़ निकिरे थो उहो तव्हां एॾो शाइस्तगी सां पढ़ो था, उहो तलफ़ुज़ जी एॾी क्लियरिटी आहे तव्हांजे नयत ख़्वानी में जो उनजो को जवाबु कोन्हे को। सुरनि जी ज़रूरु कचाई पकाई थी आहे ऐं उन ते पुट नेक्स्ट परफॉर्मेंस में थोरी महिनत कंदव त अञा मज़बूत थींदो, सुठो थींदो। मां तव्हांखे बच्चा 7 मार्कूं इरफान समूह साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। अदी असांजी भेण शबनम नूर ॾाढो सुठो परफॉर्म कयो। बहरहाल कंहिं अदी खे गुज़ारिश कंदासीं त शबनम नूर खे पंहिंजी जाइ ते वञी विहारे ऐं हाणे इन खां पोइ हिकिड़ो माहौल ॾाढो कॾहिं कॾहिं जुड़ी वेंदो आहे, अहिड़ो जो बि थी वेंदा आहियूं। सो हिन महफ़िल खे अञा मचाइण जे लाइ कंहिंखे था घुरायो? तव्हां बिस्मिल्लाह कयो। अच्छा, त पोइ हाणे आउं गुज़ारिश कंदुसि, असांजो भाउ ॾाढो सुठो परफॉर्म करे पियो 2-4 ॾींहंनि खां, हुनखे ॿुधूं पिया। गुलाम कादिर साहिब खे गुज़ारिश आहे हिन पासे ॾिसंदो त इरफान समूह साहिब रोए थो। ज़ाहिरा जिन वटि दिलि आहे उन्हनि सां इहो हाल थींदो, जेके जीअर आहिनि उन्हनि सां इहो हाल थींदो। समूरा जेकी बि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि ते बि अहिड़ो ई कैफ़ तारी थियो। मदर साईं बिस्मिल्लाह, छा चवणु चाहींदो? मूंखां त कुझु के लफ़्ज़ न आहिनि मूं वटि, मां नथो चई सघां, कुझु बयानु नथो करे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। मुझो महबूब तो में रहे थो, मुझो महबूब तो में रहे थो,
तोखे हर को थो चाहे मदीना तुझे दीदार सां आशिकन जा था लखन जा ठरन पाक सीना हर आशिक जिया दीदतों में आग दीदार जीदतों में हर आशिक जिया दीदतों में आग दीदार जीदतों में आहे दीदार जीदतों में के रोंदा वतन रातो ॾींहां के रही प्या मदीना महीना मुंहिंजो महबूब तो में रहे थो तोखे घर को थो चाहे मदीना। साईं गुलाम कादिर तमामु हसीन आवाज़ जो मालिक आहीं तूं जी। ऐं जेके कॉम्पिटिशन थींदी आहे उन में जीअं इरशाद साईं ॻाल्हि कई त कलाम जी सिलेक्शन बि वॾी माना रखे पई। तमामु हसीन तख़युल तमामु हसीन सिलेक्शन कलाम जेको कयो तव्हां ऐं जहिड़े तरीक़े सां मदीने पाक खे तव्हां मुखातिब थी करे चयो त तोखे हर को थो चाहे मदीना सुरनि में मिसरे खां पोइ तव्हां ॾाढा डिस्टर्ब रहिया पूरे तरीक़े सां पूरे उन ध्यान सां जीअं तव्हांखे इहो मिसरो निभाइणु खपे उहे न निभाए सघिया आहियो। जी बाबा छा पिया चओ? सर थोड़ी थकावट बि आहे ॿियो जेको एके जो वॉल्यूम आहे कननि ते सही नमूने सां न पियो पहुचे इन जे करे। अच्छा त ख़बर अथव थींदो ईअं आहे त जेके बि कॉम्पिटिशन जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि त तव्हांखे पूरो हक़ आहे छो जो हिकिड़ी मार्क्स तव्हांखे प्रोग्राम मां ॿाहिरि बि करे सघे थी हिकु मार्क तव्हांखे अॻिते कामयाबी जी सीढ़ी ते वठी वञी सघे थी। त जॾहिं तव्हां स्टार्ट कयो पुटु अगरि तव्हां डिस्टर्ब हुयो साउंड जे करे त तव्हां चओ साईं मूंखे साउंड जी लेवल प्रॉपर नथी अचे ऐं उन वग़ैरह उहा तव्हांजी जेका ॻाल्हि करणी उहा असां जाइज़ सम्झी करे शिकायत तव्हांजी उहा उन वक़्तु रोके वरी ॿीहर परफॉर्मेंस करायूं आहे। अगरि हाणे इहा कंदासीं त इहा नाइजाइज़ी थी वेंदी। सो हाणे इहा तव्हां पंहिंजे ज़हन खे मयार ॾियो त उन वक़्तु इहो डिसीशन तव्हां छो न वरितो। हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं तव्हांजी गुज़िरियल परफॉर्मेंस ते तमामु सुहिणा आवाज़ इन में को जंहिंखे मार्कूं घटि मिलनि थियूं गुलाम कादिरनि जो हरगिज़ मक़सदु न आहे बच्चा त तव्हां नत ख़्वानी सुठी नथा कयो आवाज़ तमामु सुठो आहे। साईं मज़हर हुसैन चयो त सिर्फ़ु 5 मिंटनि जो जेको ध्यानु आहे उहो तव्हांखे या आर या पार करे सघे थो। उहो 5 मिंट जो ध्यानु जेकॾहिं साउंड डिस्टर्ब बि हुयो तव्हां थोरो ध्यानु एक्स्ट्रा एफर्ट करे तव्हां पढ़ी सघो पिया लेकिन तमामु कमज़ोर मिसरो जेको आहे सुर तमामु विखरी विया। डिटेल में वेंदासीं त ॾाढो डिघो थी वेंदो एपिसोड। मुंहिंजे तरफ़ां बाबा साईं सतमार्क इरफान समी साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि ऐं उन खां पोइ फौजिया मखणो फ़कीर साहिब तव्हां ॿुधायो। जी गुलाम कादिर भाउ तमामु सुठी ऐं सुहिणी नात पढ़ी अथव। मां त एतिरो ई चवंदुसि तव्हांखे त अलाह ताला अव्हांखे शाल कामयाबु करे ऐं अव्हां पंहिंजी महिनत खे जारी सारी रखो। इनशा अल्लाह ताला मंज़िल माण्हुनि जो हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु उभरंदो आहे। उहो सोन जो सिज उभरण वारो आहे जेको तव्हां असांजी कामयाबी जो हूंदो। अल्लाह ताला अव्हांखे वधीक शौक़ु ज़ौक़ हिन नात जे मरण में अता फरमाए। मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स 8 मार्कूं मखणी फ़कीर साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि ऐं वधंदासीं मज़हर हुसैन साहिब तरफ़। हाफ़िज़ गुलाम कादिर साईं निहायत लाजवाब क़िस्म जो इंतख़ाब कलाम जो निहायत सुठो अव्हां जो लहन अंदाज़ लाजवाब अव्हां जो एतमाद जीअं अव्हां डाइस ते अची बीठो इहे सभई शयूं काउंट थियूं थियनि। अंतरो जेको हो उहो सभई उहो ज़ेर बहस आहे। अव्हां जो मिसरा जेको चवणु आहे इहो बिल्कुलु सही आहे। ॻाल्हि जेका मां टेक्निकल सम्झां थो हिकिड़े रागीअ जे हवाले सां ऐं मदह मुस्तफ़ा
खां ई मुंहिंजी ज़िंदगी जी इब्तिदा थी आहे त हुन में सिर्फ़ु अव्हांजो सुर मथे हो, हिकिड़ो सुर, उहो हिकिड़ो सुर हेठि हुजे हा त हींअर नज़ारो कुझु ॿियो हुजे हा। ऐं दोस्तनि ॻाल्हायो, बिल्कुलु सही ॻाल्हायो, 110% बिल्कुलु सही ॻाल्हायो अथनि। मां तव्हांखे ॾियां थो 8 मार्क्स। 8 मार्कूं साईं तव्हांखे मिली ऐं गॾो गॾु उमेद था रखूं त ईंदड़ हुन में राउंड में तव्हां हिन खां बहितर थी पढ़ंदव। अल्लाह ख़ुशि रखे। गुलाम क़दर साहिब तव्हां वेहो, तव्हांजो अॻिलो जेको राउंड असां हिन प्रोग्राम वसीले ॾेखारींदासीं उन में ख़बर पवंदी तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो था या न। ऐं फौजिया हाणे असां सां गॾु मौजूद आहिनि तमामु प्यारी आवाज़, दिलनि ते राज करण वाली आवाज़। केरु आहे उहा जंहिंजो तव्हांखे बि इंतज़ारु आहे, मूंखे बि इंतज़ारु आहे, ऐं टीवी ॾिसंदड़नि खे बि इंतज़ारु आहे त उहा अदी शुरूअ में ॾिठीसीं वरी आई कोन, काॾे वई? बिल्कुलु ईअं न? हा, मूंखे त उन अदी जो आवाज़ हाणे पाण ॿुधंदासीं, बिल्कुलु ऐं बाक़ाइदा ॿुधंदासीं। बिल्कुलु। सो अदी असांजी भेण समीना खे गुज़ारिश आहे त उहा अचे। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। चंद्र रोज मदीने खां थो लंघी, सुभान अल्लाह। मुझे सजड़न के तसलाम जा भी गुंबदे खजरा जे साम्हूं मुझे प्रियन खे तसलाम जा। सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में, सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में। हाँ ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे। हिन साल ई स्वार सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में, सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में। या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदी समीना असांखे रुआरे छॾियो आहे ऐं मुंहिंजियूं अखियूं बि भिॼी पियूं आहिनि। ऐं हिन पासे ॾिसां थो त इरफान समूह साहिब बि रोए थो पियो। समूरा जेकी बि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि ते बि अहिड़ो ई कैफ़ तारी थियो हूंदो। सो मदर साईं बिस्मिल्लाह, छा चवणु चाहींदो? मूंखां त कुझु के लफ़्ज़ न आहिनि मूं वटि, मां नथो चई सघां, कुझु बयानु नथो करे सघां। ज़ाहिरा जिन वटि दिलि आहे उन्हनि सां इहो हाल थींदो, अल्लाहु अकबर। जेके जीअर आहिनि उन्हनि सां इहो हाल थींदो। अलाह साईं तव्हांखे जुड़ियो रखे अदी, सफ़ा मारे छॾियो था। सभे वसफ़े सुभान अल्लाह, सभे वसफ़े सुभान अल्लाह। ही शहर छॾे अचां लाल लॾे, इहा सिट वरी चइजो बाबा। ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे, हिन साल ई स्वार। बाबा जीअं तव्हां अॻु चयो हो न, ॿई सिटूं ॿ भेरा जीअं तव्हां अॻु चयो हो मिसरा में, बिल्कुलु वरी साॻे तरीक़े सां चइजो। ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे, ही शहर छॾे अचा लाल लॾे, बाबा ही शहर छॾे अचा लाल बाबा लॾे। अदी समीना, ही पुट हिन में हिकिड़ो साह खणणो आहे। ही शहर छॾे अचां लाल लॾे, ही शहर छॾे अचां लाल लॾे, पोइ हिकिड़ो साह। मां डिॼां थी न त मां चयो विच में साह खणंदमि त मतां चवनि साह खणे थी, मां डिॼां थी न।
न न पुट इहो हिन में ढिढड़ो न आहे अलाह साईं तव्हांखे हौसलेमंद बणायो आहे असां सभिनी खां वधीक तव्हांजा हौसला आहिनि इहो मुंहिंजो ईमान आहे ऐं मां बिल्कुलु सही पियो चवां छो जो असांजा जेके स्पेशल ॿार हूंदा आहिनि वॾा हौसलेमंद ॿार हूंदा आहिनि उन्हनि में अलाह साईं जेको हौसलो हूंदो आहे आम माण्हूअ खां तमामु जझो रखियलु हूंदो आहे अलाह साईं तव्हांजो हामियो नासिर आहे असां सभई तव्हांजा कल्ह बि मदाह हुआसीं नवाब शाह खां वठी एसि ताईं नवाब शाह में बि तव्हांजी चूंड जेका थी उहा अहिड़ी चूंड थी आहे जेका कंहिंजी बि चूंड ईअं कान थी आहे राउंड्स में बि जेका अव्हांजी चूंड थी आहे उहा निहायत दिलि सां अकुल सां इंसाफ़ सां थी आहे ऐं अहिड़ी चूंड कंहिंजे बि न थी आहे अॼु बि तव्हां सभिनी खे सफ़ा पंहिंजो करे छॾियो आहे रब साईं मदीने वारो तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे अलाह पंजतन पाक मोहम्मद मुस्तफ़ा ऐं पंजनि ॿारनि जे सदके मौला सभिनी ते रहम करे इन महफ़िल जे सदके मौला सभिनी जा गम तकलीफ़ूं जेके बि मसला मसाइल आहिनि उहे हल करे मुंहिंजी तरफ़ां बाबा तव्हांखे 10 मार्क्स आहिनि माशाअल्लाह मज़र हुसैन तरफ़ां तव्हांखे 10 मार्कूं आहिनि सदा सलामत हुजो सो अखियुनि मां नीर रुकजनि कोन था मखणा सिंह तव्हां छा चओ अदी समीना अव्हांजी नात पढ़ण मां वॾी रूह खे राहत आई आहे ईअं सम्झूं पिया असां मदीने में वेठा आहियूं बिल्कुल बेशक एॾो अल्लाह ताला तुंहिंजे आवाज़ में हिकिड़ो दर्द रखियो आहे अहिड़ी कशिश रखी आहे इहा अव्हांजे मथां मुंहिंजे मदीने वारे साईं जी महिरबानी आहे जिसे चाहा दर पे बुला लिया अल्लाह ताला वहां खे इन्ही शौक़ ज़ौक़ मञा वधीक तरक्की कामयाबी कामरानी नसीब करे मां वहां खे पंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स ॾियां थो पियो माशाअल्लाह माशाअल्लाह 10 मार्कूं तव्हांखे मखणी साईं बि ॾिनियूं आहिनि ख़ुशी मूंखे थी थिए बिल्कुल ऐं इरफान साहब तव्हां ॿुधायो तव्हां छा चवंदव बाबा सभ खां पहिरियां त मां ही सॼी सिंध मूंखे जेको मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके में जेको थोरो तारुफ़ मिलियो आहे मक़ाम मिलियो आहे मां हिन पंहिंजी भेण समीना खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त हिन प्रोग्राम में त ही खटण हाराइण मुक़दर जी बाज़ी आहे लेकिन मां हिकिड़ो पूरो एल्बम पंहिंजे ऑडियो लैब स्टूडियो जे तरफ़ां ऐं सिंध टीवी जे तरफ़ां मां पंहिंजे भेण जे हे जेके मदाह मुस्तफ़ा करे थी उन जे आज़ाना तोहफ़ो हथ अदब जा ॿधी करे मां पंहिंजी भेण खे रिक्वेस्ट कंदुसि त नवाब शाह मां मुंहिंजी भेण खे स्पेशल मुंहिंजी माउ हूंदी मुंहिंजी घरवारी तव्हांखे पाण वठी ईंदी कराची तव्हां पंहिंजे भाउ जे घर ईंदव तव्हांजो एल्बम तव्हांजो उहो आवाज़ आहे समीना मां मूंखे ज़िंदगी हुजे ऐं जेसिताईं अलाह मूंखे साह ॾिए तव्हां पढ़ंदा रहो मां ॿुधंदो रहां तव्हांजे आवाज़ में हिकिड़ो अहिड़ो असरु आहे तव्हांजो आवाज़ में हिकिड़ी अहिड़ी अदायगी आहे तव्हांजे पढ़ण जो अंदाज़ किथे शेर ॾियणो आहे किथे आलाप ॾियणो आहे नो डाउट तव्हां जेका परफॉर्मेंस कई आहे त सचा माण्हू आहियो अंदरि में चयो मूंखे भउ बि थिए थो अम्मी जेका परफॉर्मेंस ॿीहर कंदी दिलि खोले कर तूं असांखां ड्रिजु न बाबा तोखे हुज़ूर एतिरी वॾी ताक़त ॾिनी आहे मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि की मुंहिंजी भेण मिठी जो मां तुंहिंजे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाए सघां तुंहिंजे परफॉर्मेंस ते ॻाल्हाए सघां मां पंहिंजे ऑडियो लैब स्टूडियो जेका सॼी ज़िंदगी मूं पंहिंजी कंपोज़री म्यूज़िक खे ॾिनी आहे उहा तुंहिंजे हिन अॼु जी हिकिड़े नत जे मथां मां घोर करे फिटी करे अल्लाह तव्हांखे सलामत रखे मूं वटि अगरि मार्कुनि जो को अंबार हुजे हा मां कुर्बान कयां मूंखे एतिरा अख़्तियार हुजाना मां हिन वक़्तु मदाह मुस्तफ़ा जो विनर करार तोखे हिन मुक़ाबले खां ॿाहिरि कयां पुट लेकिन मुंहिंजा हथ कपियल आहिनि पाबंदी आहे शर्तूं शराइत आहिनि मुंहिंजे तरफ़ां तुंहिंजे नत जे मथां कुर्बान 10 मार्क ही वरी हाणे जेको स्टूडेंट हूंदो आहे तालिब हूंदो आहे शागिर्द हूंदो आहे ही हुन जे स्पिरिट ते हुन जे जज़्बे ते डिपेंड थो करे त हुन में सिखण जी अर्ज केतिरी आहे मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक जी अदी समीना खां पोइ कंहिंखे था घुरायो फौज़ी बिल्कुल प्यारा अंदाज़ ऐं प्यारी आवाज़ जा मालिक अदा नवाब अली खे घुराईंदासीं जी अदा
नवाब अली चाचर साहिब घोटकी मां असांजे प्रोग्राम में शामिल थिए थो ऐं सखर जे ऑडिशन में पाण चूंडियो होसीं नवाब अली चाचर साहिब खे। सो बिस्मिल्लाह साईं। वाह वाह। अस्सलाम वालेकुम। लुडे लुडे अजो लाल जो हिंदोरो सदा लुडे लजे पाल जो हिंदोरो सुबहान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐ वारसो विछड़ियल वग जो अची वियो है अची वियो जानिब जग जो अची वियो अची वियो जानिब जग जो अची वियो घर अब्दुल्ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं। नवाब अली चाचर साहिब मन झुमाए छॾियव ऐं सुहिणे तरीक़े सां हिन शाइरीअ में कलमे पाक खे पूरो बयानु कयो पियो आहे। सुभान अल्लाह, ॾाढो मज़ो आयो। सो सभ खां पहिरियां मखणो फ़कीर छा थो चए साईं, तव्हां छा चवणु चाहींदो? साईं अल्हम्दुलिल्लाह जेको नवाब अली नात असांखे ॿुधाई आहे, जी साईं, मज़ो अची वियो। हुन में अल्लाह जो ज़िक्र बि आहे, मन यानी हमदो बारी ताला बि आहे ऐं मदीने वारे साईं याम जी नात जो ज़िक्र बि आहे। माने ॿई शयूं शामिल आहिनि। उन खां अलावा वरी भाऊ नवाब अली जे आवाज़ जो अंदाज़ ई पंहिंजो आहे। पुराणो आवाज़ आहे, पुराणो अंदाज़ वारो आवाज़ आहे। जंहिं शइ जी असां कढो हुआसीं उहा शइ असांखे आराम सां हासिल थींदी वञे थी। पुराणी रवायत खे काबू रखिजे, उनखे बहाल रखिजे। अल्लाह ताला शाल नवाब अली जी आवाज़ में इहो सोज़ हमेशा हमेशा बरक़रार रखे। अल्लाह ताला उनखे कामयाबी कामरानी नसीब करे। मां पंहिंजे तरफ़ां नवाब अली खे 8 मार्क्स ॾियां। वाह साईं नवाब अली साहब, 8 मार्क मुखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। इरफान समा साहिब तमामु सुहिणे अंदाज़ सां साईं नवाब पंहिंजो सना कई आहे मुंहिंजे मालिक जी शान जी। ऐं असल थियो इहो आहे त हिन खे चैलेंज इहा हूंदी आहे नेक्स्ट नात ख़्वान जे लाइ त जेको पहिरीं परफॉर्मेंस एॾी पावरफुल हुजे ऐं एॾी इमोशनल एॾी फीलिंग्स सां भरियल हुजे, उन जे मथां उन सहर खे टोड़णु सही हिकिड़ो वॾी हिकिड़ी बहादुरी जो चैलेंज आहे। हा बिल्कुलु सही। ऐं उहा नवाब फ़कीर जेको आहे उहा बख़ूबी निभायो आहे। त मुंहिंजे तरफ़ां नवाब साईं खे वाह साईं 8 नंबर माशाअल्लाह साईं। माशाअल्लाह। इरफान समी साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मदर साहब तव्हां ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदो हलंदुसि पंहिंजे निहायत मोहतरम ऑडियंस सां, जेके जिते जिते दोस्त असांखे ॾिसनि पिया। अदी समीना जी परफॉर्मेंस एॾी हसीन, एॾी लाजवाब, एॾी जामे क़िस्म जी हुई जो ऐं एॾी सेंटिमेंटल क़िस्म जी जो असां सभई जज़्बाती थी वियासीं। मजबूरन असांजे डायरेक्टर साहब चयो त प्रोग्राम खे फ़िलहालु ब्रेक था कयूं, बंदि था कयूं। हाणे असां वरी वक़फ़े खां पोइ आया आहियूं। हीअ आहे सुर जो, जज़्बे जो, नियत जो, परफॉर्मेंस जो ऐं अक़ीदत जा रंग मिठे मुरसल सां ज़ाहिर आहे। हिन काइनात में इहा ई हिकिड़ी ज़ात आहे नबी साईं जी, जंहिंसां इहा अक़ीदत थी सघे थी। वजह काइनात आहिनि ऐं पाकनि जा पाक आहिनि, अॻवान आहिनि, शाफ़े आहिनि, सभु कुझु आहिनि। नवाब अली चाचर साईं खे लख वाधायूं ऐं मां मुबारकबाद ॾींदुसि त हिन परफॉर्मेंस खां पोइ अची पढ़णु अदा इरफान वारी ॻाल्हि या सफ़ा हिकिड़ी दिलि गुर्दे जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं वॾे एतमाद जी ॻाल्हि हूंदी आहे। साईं मखणे साईं चयो त इन्हनि में 2-3 शयूं कमाल जूं आहिनि, पर मां चवंदुसि हुन खां वधीक कमाल जूं शयूं आहिनि त मौलूद मुस्तफ़ा जो बयानु ऐं हीअ ख़ासि सिंध जो हिकिड़ो अहञाण आहे। इहो अंदाज़, इहो रंग आहे, इहो हसीन रंग आहे। ऐं गॾोगॾु मां मौसीक़ियत ते थोरो ॻाल्हाईंदुसि त हीअ असांजी प्योर निज सिंधी भैरवी आहे। दुनिया में 4 भैरवियूं आहिनि, 5 भैरवियूं आहिनि। उन्हनि मां सिंधी भैरवी जेका आहे उहा ॾाढी डोमिनेटेड आहे। उनखे तव्हां कंहिंजे बि मथां वञी पढ़ो, कंहिंजे मथां वञी ॻायो त हू उनजे असर खे पंहिंजे उहो न रहणु ॾींदी। इहा उनजो माना हिकिड़ो जादू आहे, सहर आहे।
इन जी आवाज़ में जेका खनक आहे, जेका स्क्रिप्टनेस आहे, उहा ॾाढी लाजवाब आहे। माशाअल्लाह। ऐं हीअ असांजो फोक ऐं लोक राग जो निहायत हसीन हिसो आहे। माशाअल्लाह। किन आवाज़नि खे मज़र साईं कोर्स ॾियणो पवंदो आहे, साईं जी आवाज़ में ॾियणो पहिरियां खां ई आहे सॼो। ही बाय बर्थ हूंदो आहे, ही अलाह साईं पारां हूंदो आहे, सही। ऐं ही पैदा थींदो आहे, इन खे पोइ हेठि छंड छाण थींदी आहे। को सुठो उस्ताद मिली वियो, ही मिली वियो, ही मिली वियो, ॿ लफ़्ज़ हुन सेखारिया, ॿ लफ़्ज़ हुन, ॿ लफ़्ज़ हुन। ही वरी हाणे जेको स्टूडेंट हूंदो आहे, तालिब हूंदो आहे, शागिर्द हूंदो आहे, ही हुन जे स्पिरिट ते, हुन जे जज़्बे ते डिपेंड थो करे त हुन में सिखण जी अर्ज केतिरी आहे, हू केतिरो ट्रेवल थो करे, केतिरी जाखोड़ थो करे, पंहिंजी मारामारी केतिरी थो करे। बाक़ायदा 8 मार्क्सूं बाबा तव्हां लाइ, ऐं इहो अवॉर्ड आहे सचपच। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर थिए, अॻिते बि तव्हां खां उमेद था रखूं सुठी परफॉर्मेंस। नवाब अली चाचड़ साहिब, ॾाढी ज़बरदस्त दिलि ख़ुशि थी आहे असांजी सभिनी जी। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक सुठी सनाफ़ानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सो हिन वल कंहिंखे तमामु प्यारी आवाज़ जी मालिक असां सां गॾु मौजूदु आहे, घुराईंदासीं हींअर मोमल खे। हिकु मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारन में हसी, वमार सलना कहिल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। वमार सलना कहिल्ला रहमतल लिल आलमीन। उकुल हिसा प्यारे हुस्न जा लिखन चाली हवा, हिक मिलियो यूसुफ खे बाक़ी प्या उणे ताली हवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुल हिसा प्यारे हुस्न जा था लिखन चाली हवा, हिक मिलियो यूसुफ खे बाक़ी प्या उणे ताली हवा। से मिलिया महबूब खे सब मोहब थियो नूर मुबीन, वमार सलना कहिल्ला रहमतल लिल आलमीन। वमार सलना कहिल्ला रहमतल लिल आलमीन। माशाअल्लाह। बेशक बिनी जहानन लाइ रहमत बणजी आया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे सुहिणे नमूने सां, सुहिणे तरीक़े तमामु सां प्यारी शायरी ॿुधाई, नातिया कलाम पेश कयो असांजी भेण मूमल। इरफान समूह साहिब छा चवणु चाहींदो? कोमल बाबा, अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे, ईअं ई मुंहिंजे आका जो शान बयानु कंदा रहो पंहिंजे सदके दिलि सां, पंहिंजे भरपूर महिनतुनि सां। ऐं हिन कलाम जो शाइर जो तव्हांखे नालो अचे थो, कंहिं लिखियो आहे? साईं गुलाम नबी मैसर जी नात। गुलाम नबी मैसर साहब जो काफ़ी। सुभान अल्लाह। सर हिकड़ी इजाज़त चाहींदसि। बिस्मिल्लाह। जो जेको ॿियो मिसरा आहे न, उहो हिन खां वरी अञा वधीक सुहिणो आहे, मुंहिंजी दिलि चए थी उहो पढ़ां। चलो परफॉर्मेंस बेटा, वो परफॉर्मेंस का अलग यानी इजाज़त थी घुरा। जी जी बिस्मिल्लाह 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 पढ़ो। उसू है यूसुफ जी ॾिसी थे औरतुन हथ ज़्यान क्या, पर मोहम्मद खे ॾिठो जिन तिन तसिर कुर्बान क्या। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। सू है यूसुफ जी ॾिसी थे औरतुन हथ ज़्यान क्या, पर मोहम्मद खे ॾिठो जिन तिन तसिर कुर्बान क्या। हू ज़ुलेखा जो पिरी हीअ दिल रुबा हर दिल नशीन, वमार सलना कहिल्ला रहमतल लिल आलमीन। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। मूं फ़क़ीर खे इहो एज़ाज़ हासिल आहे त मां गुलाम नबी महेसर जा हथ ऐं पेर धोराया आहिनि। जंहिं कंपनी में गुलाम नबी महेसर पंहिंजी मौलूद शरीफ़ जूं एल्बम्स रिकॉर्ड कंदो हुयो, ऐं उन कंपनी में उन वक़्तु म्यूज़िक कंपोज़र हुयुसि, ऐं मूंखे हीउ शर्फ़ हासिल आहे त मां इन दरवेश जा, इन फ़क़ीर मंच माण्हूअ जी ख़िदमत कई आहे। सो हू एॾो वॾो ई माण्हू हो, शख़्सी लिहाज़ सां बि
बाक़ी जंहिंजो शान बयानु कयईं उनजे वए खां पोइ बि अॼु माण्हुनि जे दिलनि में अहिड़ी नेक रूह नेक परवर महफ़िलुनि में हू मौजूदु आहे त हीउ उनजे नेक नियती जो सबूत आहे। तमामु सुहिणी परफॉर्मेंस आहे मुंहिंजा बाबा। ऐं जेका डिस्टर्बन साउंड जी बावजूदि तव्हां जहिड़े तरीक़े सां उनखे निभाए ऐं तव्हां हीउ जेको परफॉर्मेंस कई आहे, मूं वटि मुंहिंजी अदी तव्हांजे लाइ मार्कूं आहिनि 7 मार्कूं। ठीक है सर। ओके जी मखणो फ़कीर साहब तव्हां ॿुधायो। अदी मोमन जी सर। तू जेका नात पढ़ी हाजी साहब गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी जी तमामु हिकिड़े नए अंदाज़ में सुहिणे अंदाज़ में प्यारे अंदाज़ में ॾाढो मज़ो अची वियो। मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां जेकी तव्हांजी नात जी अहमियत ॾिसी करे वल्लाह बिल्लाह ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी चवां थो पियो त 10 मार्क्स माशाअल्लाह वाह 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 10 मार्कूं मखणे फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। मुबारक हुजे तव्हांखे। मज़हर हुसैन तरफ़ वधंदासीं। अदी मुमल तव्हांजी सिलेक्शन जो जवाब ई न आहे ऐं ही सदका जारिया आहे। मां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त इन जो सॼो सवाब जेको आहे अव्हांखे बि थिए प्रोग्राम खे बि थिए मालिकनि खे बि थिए सभिनी खां जजो जेको सवाब आहे उहो साईं गुलाम नबी महेसर साईं खे अल्लाह जी बारगाह में मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके उन्हनि खे थिए। तव्हांजी सिलेक्शन बाबा तमामु सुठी हुई। आख़िर में हिकिड़ो साह हो आख़िरी जेका आस्ताई जिते तव्हां खुटायो आहे उते तव्हांजो साह खुटी पियो हो। उते तव्हां जेको साह खयो आस्ताईअ में थल में उहो साह खुटी पियो हो ऐं उन में गैप आयो। उहो गैप जेको आहे हुनजो थोरो ध्यानु रखिजो। ऐं असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां बिना पासपोर्ट ऐं बिना टिकट जे असांखे अलाए किथे पहुचाए छॾियो। ख़ुदा तव्हांखे अजर अज़ीम ॾे। मुंहिंजे तरफ़ां बाबा तव्हांखे 9 मार्क्स माशाअल्लाह। 9 मार्कूं 10 मार्कूं 7 मार्कूं। सुभान अल्लाह। वरी महिरबानी भेण मुमल। तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। ॿियो राउंड तव्हांजी क़िस्मत जो फ़ैसिलो कंदो। हिते रहण जो क़िस्मत त ॾाढी भली आहे माशाअल्लाह। सो अदी मुमल खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि छो त प्रोग्राम जी तरतीब खे जल्दी पाण वाइंड अप तरफ़ वठी वेंदासीं। शहबाज़ ॾिनो बमरो साहिब मौजूदु आहे। उनखे गुज़ारिश कयूं था त हू बि अचनि। जंहिं त मदीनो ॾिठो वो सादिल की आटके जंहिं त मदीनो ॾिठो वो सादिल की आटके सादिल की आटके वो सादिल की आटके रिय रसूल सचे रिय रसूल सचे रिय रसूल सचे वो जंहिं त मदीनो ॾिठो सादिल की आटके जंहिं त मदीनो ॾिठो वो सादिल की आटके चढ़ी जबल अरफात ते चढ़ी जबल अरफात ते वो हाजन साणो हलजे हाजन साणो हलजे वो जंहिं त मदीनो ॾिठो वो सादिल की आटके जंहिं त मदीनो ॾिठो वो सादिल की आटके। शहबाज़ नो बमरो साहिब ॾाढो सुहिणो असांजो अॼु थोरो मूंखे जज़्बाती लॻे थो। वधीक जज पाण कमेंट कंदा। बिल्कुलु इरफान साईं छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहबाज़ ॾिना साईं शायदि तोखे ख़बर नहीं बचा त हिकु थल ऐं हिकिड़ो मिसरो पढ़ या इश्क में तव्हांखे ख़बर कोन पई पूरो न पढ़ी। जी साईं सर थींदो ईअं आहे त जेकॾहिं तव्हांजे हिन पूरे कलाम ते मां हाणे हिकु हिकु लाइन ते तव्हांखे कमेंट्स ॾींदुमि त तुंहिंजी मार्क्स मूं वटि बचंदियूं वञी 0। होशियारी कॾहिं कॾहिं माराईंदी बि आहे। सो कोशिशि कयो त पुख़्तगी सां अञा ॿी परफॉर्मेंस थिए। मूं वटि तव्हांजे लाइ मार्कूं मुंहिंजा भाउ 6 मार्कूं इरफान समय साहिब तरफ़ां साईं तव्हांखे मिली वयूं। मुखणो फ़कीर साहिब छा पियो चए? जी असल में इरशाद भाई जंहिं ॻाल्हि जी असां खोजना में आहियूं उहा असांखे होरियां मिलंदी पई वञे। जहिड़े तरीक़े सां अवल कंहिं प्रोग्राम में
असांजे दोस्त इंदर साहब पढ़ियो जी जी मौलू शरीफ़ जेके नात बि चऊं था मौलू शरीफ़ बि चऊं था उन में बि तमामु सभिनी दोस्तनि खे मज़ो आयो ऐं हिन महिल बि जेको हिन असांजे दोस्त शहबाज़ ॾिने पढ़ियो आहे उहो बि पुराणी रवायत मां मिले थो पियो जेको असांजो पंहिंजो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे ऐं पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे अलाह ताला असांजे प्यारे दोस्त शहबाज़ ॾिने खे इन मुस्तफ़ा जी मोहब्बत में नात पढ़ण में तरक़ी ऐं कामयाबी कामरानी नसीब करे। मां शहबाज़ ॾिने खे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾिना। शहबाज़ मुसलसल माइक्रोफोन खे अॻियां पोयां कंदो रहियो आहे ऐं हुनजो आवाज़ हिकु जहिड़ो न रहियो आहे शुरू खां वठी आख़िर ताईं। कलाम जी जेका सिलेक्शन आहे उहा लतीफ़ साईं जो ई कलाम मूंखे नथो लॻे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। मज़हर हुसैन साहिब छा पियो चए साईं? जीअं मूं ऑब्ज़र्व कयो आहे मां हुन रीति ॻाल्हाईंदुसि। हाणे मूंखे मां सम्झां थो मूंखे ॻाल्हाइणु खपे छो जो हाणे असां जंहिं पोज़ीशन ते जंहिं मक़ाम ते आहियूं जंहिं जाइ ते आहियूं उन में असांखे सफ़ा बेरिया थी करे ऐं ॿारनि जूं जेके जाइज़ चुकूं आहिनि उहे कढणियूं पवंदियूं ऐं उन्हनि जे हिसाब सां मार्क्स ॾिना वेंदा। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असां 10 मार्क्स ॾियूं था अदी समीना खे, 9 मार्क्स था ॾियूं असां अदी मूमल खे, त हिन हिसाब में मां सम्झां थो शहबाज़ जा ओतिरा मार्क्स नथा थियनि। शहबाज़ मुसलसल माइक्रोफोन खे अॻियां पोयां कंदो रहियो आहे ऐं हुनजो आवाज़ हिकु जहिड़ो न रहियो आहे शुरू खां वठी आख़िर ताईं। कलाम जी जेका सिलेक्शन आहे उहा लतीफ़ साईं जो ई कलाम मूंखे नथो लॻे। आख़िर बाबा हिन जो रदीफ़ काफ़िया छा हो? जंहिं त मदीनो ॾिठो सादिल कीअं अटके टिके साईं टिके टिके। हाणे हिकु जॻह ते टिके आहे ऐं आख़िर में अदियूं शाह लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए भिट जो घोट लतीफ़ चए हा माग वञी तंहिं मरजे। हाणे मरजे ऐं टिके लतीफ़ साईं मुंहिंजे ख़्याल में एतिरो डिफरेंस अवाम आहे साईं। कॾहिं कॾहिं पाण रेडियो ते बि ॿुधंदा आहियूं हिकिड़ी नाते कलाम आहे मूंखे साईं ख़बर हूंदी मौला मदीनो ॾेखार को भली मार लहर उजागा त हाणे ही शाह साईं जो ख़बर नाहे। कुझु शयूं आहिनि अहिड़ियूं आहिनि जेके शाह साईं लतीफ़ सां मंसूब कयूं थी वञनि पर मां सम्झां थो इहो वॾो हिकिड़ो बहस आहे उहो कंहिं ॿिए हुन में प्रोग्राम में थियणु खपे। ही रदीफ़ काफ़िया ऐं मुसलसल जेको आवाज़ जो उतार चढ़ाव आहे इजाज़त नथो ॾे त हुनखे एतिरा मार्क्स ॾिना वञनि। मां आई एम सॉरी मां मखणे साईं सां मुतफ़िक़ न आहियां हिन ॻाल्हि ते। बाबा मां 6 मार्क्स ॾींदुसि ऐं उमेद थो रखां त शहबाज़ ॾिनो ईंदड़ प्रोग्राम में ईंदड़ एपिसोड में या ईंदड़ राउंड में वधीक महिनत करे पुट थोरो ध्यानु करे कलाम ते तवजो हुजणु खपे। ॾिसो केॾी हसीन नात हुई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। छा हसीन तरीक़े सां जीअं न हिकिड़ी हुस्न जी तस्बीह पोइ बि आहे त तव्हां सभई असां लाइ अखियूं आहियो हिकु जहिड़ा आहियो कंहिं बि क़िस्म जो को तफ़ावत न आहे पर हाणे पाण मैरिड ते आहियूं छो जो तव्हांखे ईअं कंदासीं त कंहिं ॿिए सां नाइंसाफ़ी न थिए। इन करे कीप इट अप ऐं होप फॉर द बेस्ट ऐं सुठो करे अचो। असां सभई तव्हां सां गॾु आहियूं। कीप इट अप ऐं होप फॉर बेस्ट। ऐं ॾाढो ज़बरदस्त अदा शहबाज़ ने साहिब पंहिंजे तरीक़े सां निभायो पई पंहिंजे तरीक़े सां ॾाढो सुहिणो निभायो पई। सो हिन वक़्तु जेको साथी आऊं घुरायां पियो हुनजी परफॉर्मेंस त गुज़िरियल प्रोग्राम में ॾाढी सुहिणी रही आहे। अॼोके प्रोग्राम में ॾिसूं था त हुनजी परफॉर्मेंस कीअं रहे थी। सफ़दर हुसैन इंदड़ साहिब खे गुज़ारिश आहे त हू डाइस ते अचनि। वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकीअ वटि शाम जो वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकीअ वटि शाम जो हीर थदड़ी ऐं अॻियां हीर थदड़ी ऐं अॻियां रोज़ो मुहम्मद जाम जो वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकीअ वटि शाम जो वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकीअ वटि शाम जो घोट जी ॼणो जंज वेठी आ खुलियल मैदान में घोट जी ॼणो जंज वेठी आ खुलियल मैदान में विरदवातन खेज़ बाते विरदवातन खेज़ बाते आ सलातो सलाम जो वाह
आ मज़ो बाबुल बकीअ वटि शाम जो। सुभान अल्लाह, वाज़े वाह, सुभान अल्लाह। तमाम प्यारो अंदाज़ था, सफदर हुसैन इंदड़ साहिब जो पंहिंजो निरालो अंदाज़ अथव। तमाम प्यारो अंदाज़, हर आवाज़ पंहिंजो अलॻि अलॻि रंग खणी आयो आहे। बिल्कुल। सो मखणा साईं छा चवंदो सफदर हुसैन इंदड़ साहिब जे लाइ? सुहिणो, तमामु सुठी नात पढ़ी वियो, ॾाढो दिलि खे मज़ो अची वियो। ऐं इंशा अल्लाह ताला उमेद आहे त सफदर हुसैन अञा महिनत कंदो, अञा कोशिशि कंदो त अञा अॻिभरो थी वेंदो। घणियूं मार्कूं ॾियो उस्ताद साईं? मां पंहिंजे तरफ़ां सफदर हुसैन खे 9 मार्क्स ॾियां थो। माशाअल्लाह, माशाअल्लाह। महिरबानी। जी इरफान साहब तव्हां ॿुधायो। सफदर साईं, हर शइ जे पढ़ण जो हिकिड़ो अंदाज़ थींदो आहे। जी बिल्कुलु। जहिड़े तरीक़े सां, जहिड़ी लगन सां, जंहिं शाइस्तगीअ सां ही पढ़णु खपे जेको तव्हां हींअर न पढ़ियो आहे। पथिले में ईअं जीअं सिंधी में चऊं उॿार, त बसि जल्दी जल्दी पढ़ूं, मतां ॿियो बि न खां पोयां वेठो आहे, उहो वरी विड़ी न पए मूंसां। त मूंखे सॼी परफॉर्मेंस में ईअं लॻो त बसि जल्दी आहे, त बसि तक टाइम पूरो घटि जल्दी थिए। सो मां पहिरियां बि ॻाल्हि कई, मज़हर हुसैन तमामु सुहिणी ॻाल्हि करे चुको आहे पहिरियनि प्रोग्रामनि में, त बाबा हर परफॉर्मेंस न सिर्फ़ु हिते पर दुनिया में किथे बि पढ़ो। जॾहिं इन डाइस ते जी बीहो, जॾहिं महफ़िल जे उन मिंबर ते वेहो, त अॻियां पोयां अॻिला पिछला जेके बि हिसाब कम उहे सभु ख़तमु उन परफॉर्मेंस ते थिया। सो परफॉर्मेंस तव्हांजी मतिलबु लाशऊरी तौर वारी, उन में जंहिंमें गौर न हूंदो आहे, फ़िक्र हूंदो आहे टाइम पूरो थिए। मां हीअ सॼी परफॉर्मेंस मूंखे ईअं मुंतशिर परफॉर्मेंस लॻी तव्हांजी। मुंहिंजे तरफ़ां भा मिठा तव्हांखे 6 नंबर। महिरबानी। जी मज़हर हुसैन साहब तव्हां ॿुधायो। सफदर हुसैन साईं, तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में निहायत लाजवाब परफॉर्मेंस ॾिनी। असां सभिनी खे सफ़ा माना असां सभिनी जो दिलि ख़ुशि करे छॾियो हो। मूंखे तमामु घणी उमेद हुई त साॻी परफॉर्मेंस तव्हां पारां ईंदी, पर थींदो आहे कॾहिं कॾहिं कसर, जी बिल्कुलु, कॾहिं 19 त कॾहिं 20। मिसरा में हिकिड़ी लफ़्ज़ ॿधियो पियो आसलातो सलाम, उहो मिसरा छा हुई? घोट जी ॼण जञ वेठी आ खुलियल मैदान में, विरदवातन खे ज़िबां ते आसलातो सलाम जो वाह वाह जो। वरी पढ़। विरदवातन खे ज़िबां ते आसलातो सलाम जो वाह वाह जो। विरदुआ आ तक में चाहिए सलाम जो न से आसला न सलातो सलाम, सिर्फ सलातो सलाम जो विरदो। वरी पढ़ा। विरदवातन खे ज़िबां ते असलातो सलाम जो वाह, असलातो सलाम जो। अहिड़े तरीक़े सां आ नहीं अथई, विरदुआ से विरदुआ अची वियो। विरदुआ तन खे ज़िबां ते असलातो सलाम जो, असलातो सलाम जो। इहा जेका विचड़जी पे वई ऐं हुन में बहर ऐं वज़न जेको आहे हुन में सख़्तो पे आयो, इन करे मूंखे इहा ॻाल्हि जेका आहे उहा ध्यान ते रही, छो जो असां निहायत ध्यान सां पिया तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधूं पिया। ऐं हिन हवाले सां मां तव्हांखे ॾींदुसि 7 मार्क्स। थैंक यू। माशाल्लाह सफदर हुसैन इंदड़ साहिब पंहिंजे तरीक़े सां फौजिया ॾाढो सुठो निभायो पए, पर उन मां बि जज मुतमिन कोन नज़र आया। ऐं इहा जेका उभर आहे पाहे न, इहा जेका जज़्बात आहे, इहा जेका तकड़ वारी ॻाल्हि आहे न, इहा लॻे थो त इन्हनि खे कमु न ईंदी। ऐं अॻिलो जेको असांजो राउंड आहे, जेको ॿियो एपिसोड आहे, उन में को न को साथी असां खां मोकिलाए वेंदो। ऐं असां नथा चाहियूं त को सुठो साथी असां खां मोकिलाए। बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायो, हाणे कंहिंखे था घुरायो? असांजा लास्ट नात खां मौजूद आहिनि ख़ुदा बख्श जी। ओखे सफर में या रसूल अल्लाह, पहिरियों सकरात पो सोढ़ी कबर में या रसूल अल्लाह, अची साणी थी जा ओखे सफर में या रसूल अल्लाह।
मुखे ॿिन्ही जहानन में सजण तुंहिंजो सहारो आ मुखे ॿिन्ही जहानन में सजण तुंहिंजो सहारो आ अवेले या सवेले सुञ ऐं बर में या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अवेले या सवेले सुञ ऐं बर में या रसूल अल्लाह पहिरियों सकरात पोइ सोढ़ी कबर में या रसूल अल्लाह वादा खुदा बख्श माठीणो अंदाज़ प्यारो अंदाज़ माशाअल्लाह ज़बरदस्त मज़े सां तूं नात पढ़ी आहे हाणे जज ॾिसूं था तुंहिंजे लाइ कहिड़ी राय रखनि था ऐं केतिरियूं मार्कूं ॾियनि था जी इरफान साईं ख़ुदा बख़्श नात ख़्वानी जी बाक़ाइदगी में कंहिंखां सिखिया वठो पिया न बसि पंहिंजे शौक़ में केतिरो अर्सो थियो बचा सीनियर नात ख़्वाननि खे ॿुधंदा रहंदा आहियूं बिल्कुलु ॿुधवान जेके हूंदा आहिनि जी उहे वधीक ज़हन खे ज़ोर ॾेई उन तरीक़े सां पढ़ंदा आहिनि पंहिंजे केतिरो अर्सो थियो आहे बाबा साईं 4 साल थिया 4 साल थिया आहिनि तमामु सुहिणे नज़्मो ज़ब्त सां जंहिं पुख़्तगी सां बेसिकली तमामु जेका इहा कंपोज़िशन आहे इनखे अगरि असां सिधे नमूने में पढ़ूं तॾहिं बि आसानी आहे लेकिन तव्हां उनखे जंहिं ख़ूबसूरत मुर्किन सां म्यूजिक सां उनखे सजायो आहे ऐं जंहिं मथे सुर छो जो मूंखे ख़बर आहे जंहिं कंडीशन में हिन वक़्तु तव्हां सभु वेठा आहियो उहा मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु तव्हांजे गले जी छा पोज़ीशन आहे इन बावजूदि मतिलबु अहिड़ी एफर्ट्स करे ऐं ईअं सुर लॻाइण अलाह सी तोखे हिमत ॾे ऐं इन तरीक़े सां कंटिन्यू करे सघे पंहिंजे पुट हिन इश्क खे रब तोखे हयाती ॾे बचा मूं तोखे मार्कूं ॾियां पियो 8 मार्कूं साईं मुबारक तव्हांखे माशाअल्लाह इरफान समीर साहिब 8 मार्कूं ॾिनियूं आहिनि मखणो फ़कीर केतिरियूं मार्कूं ॾिए थो पुछी था वठूं अस्सलाम वालेकुम ख़ुदा बख़्श जी साईं ॾाढी दिलि ख़ुशि थी अवां जेकी नात पढ़ी आहे अवां जे नात पढ़ण जो अंदाज़ वरी निरालो आहे हिकु सुकून पज़ीर आवाज़ वाह वाह ऐं दिलि खे सोज़ ॾींदड़ दिलि खे मुहबत ॾींदड़ आवाज़ उन आवाज़ सां अवां अॼु मदीने वारे साईं जी दरबार में पंहिंजे नज़राने अक़ीदत वारी हिकिड़ी नात पढ़ी आहे अल्लाह ताला अवां खे ख़ुशाबाद रखे मां पंहिंजे तरफ़ां अवां खे 8 मार्क्स ॾियां थो वाह साईं 8 मार्कूं मखणे फ़कीर साईं तव्हांखे ॾिनियूं जी मदरसन साहब तव्हां ॿुधायो खुदा बख्श निहायत हसीन अंदाज़ निहायत तहम्मुल सां आराम सां सोज़ गुदाज़ चेहरे ते निमाणाई जेके ख़ासा ऐं ज़रूरतूं आहिनि नात मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां अल्लाह साईं तव्हांजो हामिया नासिर थिए ईंदड़ राउंड में अञा बि तव्हांखां वधीक बहितर उमेद था रखूं तव्हांखे 8 मार्क्स सारियूं बाबा वाह साईं 8 मार्कूं टिनी ऐं किथे बि कंहिं क़िस्म जो को फ्लॉ न हो तव्हांजे परफॉर्मेंस में तव्हांजे पढ़ण में निहायत हसीन अंदाज़ रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे वॾा बख़्श साईं वॾा भागवंत आहियो टिनी जजनि 8 मार्कूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि तव्हां पंहिंजी जाइ ते वियो ऐं जेको असांजो ॿियो प्रोग्राम आहे सुभाणे जो जेको एपिसोड आहे जेको ॿियो राउंड थींदो सुभाणे उन मां को न को दोस्त असां खां मोकिलाए वेंदो ऐं मोकिलाइण ते यादि आयो त असांजी मोकिलण जो वक़्तु बि अची वियो आहे अॼु जेको प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त ऐं मज़े वारो चस वारो रहियो मिठी मुर्सली सना हुजे ऐं हुन प्रोग्राम में मज़ो न हुजे थी नथो सघे पर हिन मज़े खे वधीक ॿीणो करण जे लाइ ऐं मोज़िज़ जज साहिबान खे बि गुज़ारिश कंदुसि त हू बि अचनि हिन पासे ऐं असांजा जेकी सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुतल आहिनि अॼोके प्रोग्राम में जेके शरीक थिया उन्हनि खे बि गुज़ारिश कयां थो त उहे बि अचनि झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह नाहे ताकत
काई सिघोवर या रसूल अल्लाह पुकारा थो पुनल तो खे खणी हथड़ा मदीने रे पुकारा थो पुनल तो खे खणी हथड़ा मदीने रे नगी नग पाल तू आहे नगी नग पाल तू आहे करम करिया रसूल अल्लाह नगी नग पाल तू आहे करम करिया रसूल अल्लाह वो तुझो बानो अकेलो सिवा तुझे न ॿियो मुंहिंजो तुझो बानो अकेलो सिवा तुझे न ॿियो मुंहिंजो मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।